ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के एहतिजाजी ख़त लिखी छॾियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां सिंध में रोडनि जी तामीर लाइ 4 सैकड़ो फंड मुख़्तस करण ते एहतिजाज कयो वियो आहे। हैदराबाद खां सखर ताईं M6 मोटरवे जी तामीर कई वञे। ख़त में इहो चयो वियो आहे नेशनल हाईवे अथॉरिटी सिंध लाइ बजट जो 5 सैकड़ो खां बि घटि हिसो मुख़्तस कयो वियो आहे। NHA सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में सिंध सां नाइंसाफ़ी कई आहे। वॾे वज़ीर ख़त में इहो चयो आहे पंजाब में 33 मनसूबनि लाइ 68.65 सैकड़ो फंड मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त सिंध में 6 मनसूबनि लाइ 4.34 सैकड़ो फंड रखियो वियो आहे। KPK में 30 मनसूबनि लाइ 17.59 सैकड़ो फंड मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त बलोचिस्तान में 22 मनसूबनि लाइ 23.87 सैकड़ो फंड मुख़्तस कया विया आहिनि। हैदराबाद खां सखर ताईं M6 मोटरवे लाइ बिना कंहिं देर जे बजट मुख़्तस कई वञे। वॾे वज़ीर ख़त में इहो चयो आहे हैदराबाद सखर मोटरवे मनसूबे खे सालियाने तरक़ियाती प्रोग्राम में शामिल कयो वञे। एक बार ॿी रवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के एहतिजाजी ख़त लिखी छॾियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां सिंध में रोडनि जी तामीर लाइ 4 सैकड़ो फंड मुख़्तस करण ते एहतिजाज कयो वियो आहे। हैदराबाद खां सखर ताईं M6 मोटरवे जी तामीर कई वञे। ख़त में चयो वियो आहे नेशनल हाईवे अथॉरिटी सिंध लाइ बजट जो 5 सैकड़ो खां बि घटि हिसो मुख़्तस कयो आहे।